The Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सिंध हाई कोर्ट बहरिया टाउन धरणे खां पोइ क़ौम परस्त अॻुवाणनि ऐं कारकुननि ख़िलाफ़ दाख़िल 32 मां 27 केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस खे 5 ॾींहनि में केस ख़त्म करे ATC अॻियां रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त ज़ैन शाह सूदो ॿिया गिरफ़्तार अॻुवाण ऐं कारकुननि ॿियनि केसिस में नामज़द न आहिनि त खेनि आज़ादु कयो वञे। बहरिया टाउन केस में क़ौम परस्त अॻुवाणनि जी ज़मानत दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान प्रोसिक्यूटर जनरल खां 5 केसिस बाबति 28 सेप्टेम्बर ते जवाबु तलब। अदालत पुछाणो कयो त हिक ई वाक़े जूं 31 FIRs कीअं दाख़िल थियूं। पेटिशन्स त सिंध सरकार ऐं बहरिया टाउन इंतिज़ामिया ते भनडरा जो इल्ज़ाम हयो आहे। ॿुधायो वञे त पेटिशनर्स जे इल्ज़ामनि ते कहिड़ी जांच कई वञे। प्रोसिक्यूटर जनरल खां पेटिशनर्स जे इल्ज़ामनि ते जांच बाबति रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर मुराद अली शाह ते नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू लाइ तारीख़ तय। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत फ़र्द जुर्म लागू करण लाइ वॾे वज़ीर खे 7 अक्टूबर ते तलब करे वरितो। नैब जे दस्तावेज़नि जी तरतीब जे हवाले सां जवाबदारनि जा एतराज़ ख़त्म। एहतसाब अदालत जो जज असग़र अली फ़र्द जुर्म जी कार्रवाई हलाईंदो। नैब जो चवणु आहे त जवाबदारनि नूरियाबाद पावर प्लांट मनसूबे में मुबैना तौर ग़ैर क़ानूनी ठीका ॾिना ऐं मनी लॉन्ड्रिंग कई। रेफरेंस में शरीक जवाबदार मोहम्मद अली अॻुई इश्तिहारी करार ॾिना। हाणे नका टीम ईंदी ऐं नई रस्ता बंदि थींदा। तव्हांखे घबराइणो नाहे। वज़ीर आज़म क्रिकेट सबबि रस्ता बंदि थियण जो मसइलो ई हल करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी हुकूमत ते तनक़ीदी वार कंदे चयो आहे त मसवाड़ी सलाहकारनि ऐं वज़ीरनि जो कमु रुॻो कूड़ ॻाल्हाइणु आहे। सम्झ में नथो अचे त वज़ीर आज़म खे मिलियल तोहफ़ा छो लिकाया पिया वञनि। हुकूमत खे ॿियनि मुल्कनि तरफ़ां ॾिनल तोहफ़ा तोशाखाना में जमा कराया वेंदा आहिनि। तोशाखाना इंतिज़ामिया तोहफ़े जो अघु तय करे लाॻापियल माण्हू खे ख़त लिखंदी आहे त तोहफ़ो पाण वटि रखण जी सूरत में फलाणी रक़म जमा करायो। मुल्क में नाम निहाद एहतसाबी अमल खे 4थों साल शुरू थी वियो। फवाद चौधरी जे भाउ खे नैब चेयरमैन लॻायो वञे त सभु ॾुखियायूं हल थी वेंदियूं। भारत में ग़लती सां सरहद पार करण ते गिरफ़्तार थियल थरवासी नौजवान खे 4 सालनि बाद नेठ आज़ादी मिली वई। खोखरा पार वासी भागचंद ग़लती सां सरहद पार करे भारत हलियो वियो हो। सरहद पार करण वक़्तु संदसि उमिरि 14 साल हुई। 28 ऑगस्ट ते आज़ादु थियल नौजवान खे लाहौर जे वाघा बॉर्डर ते ईदी रज़ाकारनि हवाले कयो वियो। ईदी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त नौजवान खे हैदराबाद पहुचायो वियो आहे। वारिस बि नौजवान खे वठण लाइ हैदराबाद पहुता। ऐं शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ मिटाई जो 278 उर्स लाखेड़े लतीफ़ जी दरगाह क्वार जियां सिंगारी वई। अॼु ग़ैर सरकारी रस्मूं थींदियूं। मेलो मुलतवी थियण बावजूदि पांधेड़नि जी आमद जारी। वक़्ती सजादा नशीन सैयद ख्वावर शाह मज़ार ते चादर चाढ़ींदो। पांधेड़नि खे रोकण लाइ पुलिस जूं पिकेट्स क़ाइम, सिक्योरिटी सख़्त। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे ट्यून तफ़सीली ख़बरूं न ब्रेक खां।